तेजावल जे भान बिरादरीअ पारां कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ एहतजाज। ज़ुल्फ़कार भान, नाना भान ऐं ॿिनि जी अॻवानी में सख़्तु नारेबाज़ी कई वई। असांजो एहतजाज इहो आहे, असांजे घरनि जे अॻियां जेको सो सरकारी प्लाट आहे, जंहिं ते के टाइम ते टाउन जेको पुराणो ऑफिसर हुयो जंहिंजी रिहाइशगाह हुई, हुनजे वञण खां पोइ उहो प्लाट जेको हो के टाउन जे मुलाज़िम वटि ऑन ड्यूटी मुलाज़िम हुन वटि हुयो। हुन कब्ज़ा विकिणी करे माण्हुनि खे अलॻि अलॻि करे विकिणी छॾियो। असल में असांजो ॿिन्ही तरफ़नि खां गलियूं आहिनि ऐं असांजा ॿार मटीनि था, असांजी औरतूं मटीनि थियूं, लेडीज़ मटीनि थियूं। हाणे उहो प्लाट जेको विकिरो थी वियो आहे, कई माण्हू उन्हनि जा ख़रीदार थी विया आहिनि। को 10 लख में वठे थो त 15 लख में फ़रोख़्त करे थो, 15 लख वारो 25 लख में विकिणे थो। पोइ पुराणी टाउन कमेटी ईदगाह जे अॻियां बान मोहल्ले में साईं तैफुल्ला मेमण जी बिल्डिंग जे पोयां प्लाट आहे, जेको असांजे घरनि जे बिल्कुलु अॻियां सेंटर